वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। साईं जीअं ॿुधायो निम साहब असां तजवीद जो सेशन असांजो हले थो पियो। हाणे हिन में तव्हां ॾिसो त असां ही करे आया आहियूं जेको साईं ॿुधायो त असां अॼु कंदासीं हरकत जूं निशानियूं। इहा वीडियो नंबर 7 आहे। वीडियो नंबर 6 हिते रहियल आहे। उहे अखरनि जा कुझु ॿिया क़िस्म आहिनि, उहे इंशा ताला कुझु त तयारी करणु रहिजी वई आहे। ऐं ॿियो हुन में इहो आहे त जेकॾहिं असां हरकत जूं निशानियुनि खे थोरो सम्झोसीं त हिकु ॿ ॻाल्हियूं हुन में अहिड़ियूं ईंदियूं जंहिंमें थी सघे थो इहा असांखे हीअ वीडियो हेल्प करे या हीअ क्लास माना हेल्प करे। ठीकु आहे। त अॼु असां सिखंदासीं हरकत जूं निशानियूं। हाणे क़ुर पाक में आयल हरकत जूं निशानियूं केतिरियूं आहिनि? ठीकु आहे, उहे ॾिसूं था पिया। उन में हिकिड़ो अॼु जीअं लफ़्ज़ शुरू कंदासीं तीअं ई हिकिड़ो ग्रामर पार्ट अची थो वञे। मूं सम्झो त इहो ग्रामर पार्ट बि थोरो इनखे शामिलु करे छॾियऊं। त लफ़्ज़ जेको हरकत आहे, असां जेको सिंधी में चवंदा आहियूं हरकत, उहो अंग्रेज़ी में आहे मूवमेंट। ठीकु आहे। इहो लफ़्ज़ वाहिद आहे, छो जो हरकत माना हिकिड़ी थींदी हरकत। अरबी में हिनखे कीअं लिखिबो? हरकतुन। हरकतुन न, हीअ आहे हर, इन ते जज़म आहे, पर हीअ छा आहे? हरक। हिनखे छा पढ़िबो अरबी में? हरकतुन। छाजे करे? हरकतुन माना ही जिते बि दम तैन ईंदी आहे, माना तनवीन जे हिते ॿ पेश हुजनि, ॿ दम हुजनि, उहो माना ज़ाहिर कबो आहे ए, अ जीअं थींदी आहे। अल माना द थींदो आहे। जे ही दम ईंदो त माना उहो कॉमन नाउन चइबो, जीअं ए स्कूल, ए हाउस, ए बुक, ए हरक, ईअं थी वियो। ठीकु आहे। हीअ ए जी निशानी आहे। ए चवंदा आहियूं, कॾहिं असां अ चऊं। ठीकु। हाणे ज़ाहिर आहे त इहो मोनिस आहे वाहिद हिकिड़ो, पर मोनिस आहे। मोनिस छो आहे? त हिन जे पुठियां ई ता मरबूत आहे। न कंहिं बि लफ़्ज़ जे पुठियां ता मरबूत हूंदी आहे त घणे क़दुरु, हर वक़्तु न, घणे क़दुरु उहे मोनिस हूंदियूं आहिनि। उहो लफ़्ज़ जो मतिलबु मोनिस जो हूंदो आहे माना। पर छो जो कहिड़े क़िस्म में हूंदो आहे मुदकर, जीअं उसामा लफ़्ज़ आहे न, उन में बि ता मरबूत आहे, आख़िर में ईंदी, पर उसामा मर्दनि जो नालो बि आहे, छड़ो मोनिस न आहे। त बहरहाल ही मोनिस आहे लफ़्ज़ ऐं वाहिद आहे। उनजो जमा छा थींदो? सिंधी में थींदो हरकतूं, ऐं हिन में थींदो हरकातुन। हरकातुन हिकिड़ी हरक, हरकातुन माना हरकतूं। ठीकु थियो। हाणे मोनिस वाहिद जी निशानी असां छा सम्झीसीं? घणे क़दुरु ता मरबूत आहे हिनखे। ऐं जेका खुलियल ते हूंदी आहे हुनखे छा चइबो आहे? खुलियल जेका ता हूंदी आहे, ता मफ़तूह आहे। हीअ छा आहे? ता मरबूत आहे। अच्छा, मोनिस जमो जी निशानी छा थींदी? मोनिस वाहिद जी निशानी थी ता मरबूता हूंदी त हिकिड़े जी ॻाल्हि हूंदो, न ते तुन न मथे न अचे। त हीअ जेको आत आहे न, आत, हरकात, हरकातुन, या असां सुकून सां चऊं आख़िरी अखर खे हरकात। इहो आत जी जेको आवाज़ आहे न, जंहिं लफ़्ज़ सां गॾिजी वञे ऐं आवाज़ तव्हां लफ़्ज़ उहो पढ़ो, आवाज़ अचे आत, त माना उहो मोनिस जो जमा आहे। इहो तमामु अहम पॉइंट आहे। इहा अॻिते ग्रामर में ॾाढी कमी ईंदी। पर अॼु जेकॾहिं असां, छो जो हुन में काफ़ी शयूं ईंदियूं न जॾहिं सिखण जे लाइ, त अॼु हीअ शइ तव्हांखे सम्झ में अची वई न, त तव्हां जेको वॾो हिकिड़ो न आसानी थी वेंदी अॻिते हली। त मोनिस जमो जी निशानी आवाज़ आहे, आत। ठीकु थियो। कीअं ॿियो मिसाल ॾियूं? जीअं मुस्लिमतुन चइबो आहे, माना हिकिड़ी मुस्लमान औरत। मुस्लिमतुन, मुस्लिमातुन, हिन में छा आयो? आत आहे। ठीकु थियो। हिन में आयो छा? आत। साईं थोरनि खे तव्हां म्यूट करे छॾिजो प्लीज़। इहो छा आयो? मुस्लिमात। त आत जॾहिं आवाज़ ईंदो छा हूंदो? मोनिस जो जमा। ठीकु। हाणे अंग्रेज़ी में थोरो हिनखे सिखूं। हरक इज़ कॉल्ड अ डायक्रिटिक। हरक खे छा चवंदा आहिनि? डायक्रिटिक। अरबी में कोन्हे, मतिलबु सॉरी, अंग्रेज़ी में कोन्हे को, पर अंग्रेज़ वारनि जो नालो इहो आहे डायक्रिटिक, हरक लाइ। हाणे इनखे छा चइबो? इनखे ज़ाहिर कीअं कबो? अ साइन विच व्हेन रिटन अबव और बिलो अ लेटर।
अहिड़ी का निशानी जेका अखर जे मथां लिखिजे हेठां लिखिजे indicates a difference in pronunciation from the same letter when unmarked or differently marked. उहो जंहिं अखर ते का निशानी ईंदी हेठि अखर जे हेठां या अखर जे मथां उन जी प्रोनाउंसिएशन चेंज थी वेंदी या त उन अखर ते प्रोनाउंसिएशन न हुजे त उन जी अलॻि थींदी माना जेकॾहिं ज़बर हूंदी या जेके फतह चऊं त उनजो उचार अलॻि थींदो अखर हेठि निशानी हेठियां ईंदी अखर जो त उचार अलॻि थी वेंदो जेकॾहिं हुन अखर ते उहा हरक हुजे ई न त उनजो उचार अलॻि थी वेंदो अचो उनखे थोरो सम्झूं था सिंधी में अॻिते हली करे हाणे क़ुर पाक में कुल 12 निशानियूं आयल आहिनि घणियूं आयल आहिनि 12 उन्हनि जो ॼाणणु लाज़मी आहे अचो त ही 12 निशानियूं ॾिसो 3 3 6 3 9 3 12 इन्हनि खे सम्झूं था इहे असांखे सभु सम्झणियूं पवंदियूं ऐं ॿ लेक्चर हलंदा इनशा ताला ही जेका लाइन ॾिसो था न इहो माना ईअं आहे त ही को अखर आहे अखर जे मथां निशानी आहे ही को अखर आहे उनजे हेठां निशानी आहे ही अखर आहे उनजे मथां निशानी आहे इहा लाइन जेका ॾिसो था साॻे नमूने सां हिते माना जेकॾहिं असां शद जी ॻाल्हि कयूं असांखे ख़बर आहे न शद आहे इहा शद अखर जे हेठां कॾहिं न ईंदी इहा मथां ई रहंदी अहिड़े नमूने सां सभु कयूं था ज़बर असांखे ख़बर आहे सिंधी में इनखे चइबो आहे फतहा या फतहतुन चऊं या फतहा ॻाल्हि साॻी आहे उन खां पोइ ही छा आहे ज़ेर यानी कसरा कसरतुन या कसरा ॻाल्हि साॻी आहे पेश यानी दमतुन या दम ॻाल्हि साॻी आहे उन खां पोइ हिन ब्लॉक ते अचूं त ही छा चइबो स्टैंडिंग फतह यानी उभी ज़बर आई आहे वरी उन खां पोइ विच ते जेको हीअ आहे इहा चइबी स्टैंडिंग कसरा माना उभी ज़ेर उन खां पोइ हिन ते ईंदासीं त छा आहे ही इनवर्टेड दम आहे उबती माना उबतो पेश हिनखे जेको आहे उर्दू वारा चवंदा आहिनि खड़ा पेश खड़ो न आहे बहरहाल ही उबतो पेश चइबो हिनखे ठीकु उन खां पोइ हीउ जेको ब्लॉक आहे इहो तनवीन आहे तनवीन जॾहिं असां ईंदासीं त हिननि टिनी खे पोइ सम्झंदासीं उन खां पोइ शद मद ऐं जज़म या सुकून इन्हनि खे बि सम्झिबो इन्हनि हिक हिक खे सम्झणो पवंदो ही सभु एॾो ॾुखिया कोन्हनि के तनवीन ऐं दम इन ते थोरो ध्यानु ॾियणो पवंदो ॿियो हिन उभी ज़बर उभी ज़ेर उबतो पेश इन ते हाणे हिकिड़ो कानून आहे या लफ़्ज़ आहिनि हिकिड़ा कहिड़ा जंहिं अखर ते हरकत आई उनखे छा चइबो मुतहरिक इहे सिंधी लफ़्ज़ आहिनि पंहिंजा माना उहो हरकत में आहे जंहिं अखर ते हरकत न हूंदी त उहो छा हूंदो ग़ैर मुतहरिक आहे माना उहो साकिन आहे उहो बीठल आहे उहो ख़ामोश आहे ठीकु थियो हाणे इन्हनि 12 निशानियुनि मां 3 जेके निशानियूं आहिनि न उहे अवलीन आहिनि जिन खे अलामत तश्कील या छड़ो चइजे तश्कील चइबो आहे तव्हां अलामत तश्कील चओ या छड़ो ईअं चओ तश्कील आहे हुनखे तश्कील चइबो आहे इन्हनि 3 निशानियुनि खे कहिड़ियूं आहिनि उहे अवलीन फतहतुन कसरतुन दमतुन माना ज़बर ज़ेर पेश ये 3 निशानियूं आहिनि न इन 3 खे छा चइबो आहे तश्कील हाणे इहे जेके निशानियूं आहिनि फतह कसरा दम उहे जेकॾहिं तव्हां आम मसहफ़ खणबो न क़ुर पाक जंहिंमें तर्जुमो वग़ैरह न हुजे तक़रीबन में 600 पेजिस थींदा आहिनि ऐं हर पेज ते तक़रीबन 15 लाइनियूं हूंदियूं आहिनि या त या 9 लाइनियूं हूंदियूं आहिनि 15 अखर हूंदा आहिनि ईअं कुझु आहे थोरो बहरहाल उनखे जॾहिं ॾिसबो त फतह जेका आई आहे उहा तक़रीबन 1,10,500 भेरा आई आहे माना हिकिड़ी हिकिड़ी लाइन ते तक़रीबन 10 लफ़्ज़नि ते तक़रीबन 10 दफ़ा फतह आई आहे उन खां पोइ कसरा जेका आहे उहा 45,000 दफ़ा आई आहे ऐं जॾहिं त दम 36,000 भेरा माना हर लाइन में तक़रीबन 4 अहिड़ा लफ़्ज़नि जिन ते दम हूंदी अखर माना अहिड़ा जिन ते दम हूंदी 1,10,500 अखर हूंदा जिन ते फतह आयल आहे ऐं 45,000 हाणे हिन जो नंबर यादि करण जी ज़रूरत न आहे ॻाल्हि चवण जी इहा आहे त हिन खे सिखण जो हिकिड़ो वॾो अहम आहे असांखे त ख़बर आहे न फतह कसरा दमा कंहिंखे ख़बर कोन्हे का अॼु हिकिड़ी हिन में 2 ॻाल्हियूं सम्झंदासीं हिननि खे अदा सही न करण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए
पोइ असांजो असल मतिलबु छा आहे, तजवीद जो मतिलबु छा आहे, क़ुर खे ठाहे ठाहे पढ़णु न। त जेकॾहिं असां इहे ई न सिखियूंसीं न, असां किथां सही क़ुर पाक ठाहे पढ़ी सघंदासीं। वरतिल क़ुर तरतीला में असांखे हीअ शइ सम्झणु तमामु ज़रूरी आहे। ऐं हिनखे सही अदायगी न कंदासीं, उन सां कहिड़ो नुक़सानु थींदो उहो बि ॾिसंदासीं इनशा ताला। हरकत हिकु क़िस्म जी निशानी आहे जेका अखरनि खे आवाज़ ॾींदी आहे। जंहिं अखर ते हरकत न हूंदी उहो साकिन रहंदो। जीअं हाणे असां जेकॾहिं सम्झो अरबी या को अंग्रेज़ या को ॿियो सिखे सिंधी, हुनखे असां हीअ लफ़्ज़ लिखी ॾियूं, उनखे छा पढ़ंदो? असांखे त ख़बर आहे इहो स्कूल आहे, भले तव्हां ज़ेर ज़बर न ॾियो। ईअं ई क़ुर पाक में इहे जेके हरकत निशानी कोन हुयूं न, उहे त क़ुर पाक ईअं ई नथो, उन्हनि खे ख़बर हूंदी त कीअं पढ़िजे। पर इहे निशानियूं हजाज बिन यूसुफ हयूं हुयूं, हुयो त ज़ालिम हुकुमरान, पर उन में ॾाढी इहा का चङाई जेको चवनि था पिया त उन हरकतूं इहे ॼाणायूं थो जो क़ुर पाक जीअं ॿाहिरि वियो ॿिनि इलाइक़नि में, त जीअं सही उचार सां पढ़ियो वञे। ठीकु थियो? वल्लाह आलम, अलाह सां फ़ैसिलो करण वारा, कंहिंजी बुरायूं वधीक आहिनि या कंहिंजूं चङायूं वधीक आहिनि, फ़ैसिलो त अलाह जे हथ में आहे। पर इहा हुनजूं जॾहिं बि बुरायूं आहिनि तारीख़ में, हुन खां पोइ हुनजी हीअ बि चङाई हिकिड़ी तारीख़ में लिखियलु आहे। हिनखे क्लास आहे, हिनखे कोई बि ॿियो जेको सिंधी जेके न ईंदी हूंदी उहो छा पढ़ी सघे थो पियो? केलासो, कोलासो, कला से, कोला से, माना काई बि हरकत ॾींदो ख़बर ई हुनखे न पवंदी जेसि ताईं इन लफ़्ज़ जी ख़बर न हूंदसि। माना ग़लति माला थी सघे थी पई न। हुन खां पोइ अहमद आहे, हीउ जेको लफ़्ज़ आहे हिनखे थोरो वधीक ॾिसंदासीं। हाणे हिनखे जेकॾहिं असांखे हिन ते ख़बर हुजे, असांखे त ख़बर आहे क़ुर लिखियलु आहे न, माना हिन ते आ बि लिखियलु हुजे थोरो, पर जंहिंखे ख़बर न हूंदी उनखे छा पढ़े सघे थो? केर आन पढ़ी सघे थो न। त हीअ छा आहे, इहे अदरवाइज़ हरकत खां बग़ैर इहे फ़क़ति सिर्फ़ु अखर आहिनि। इन्हनि खे जेकॾहिं अखरनि खे गॾाइबो आहे त लफ़्ज़ ठहंदो आहे, पर लफ़्ज़ ते हरकत सही न हूंदी त तव्हांजो लफ़्ज़ ई ग़लति थी वेंदो न। स्कूल खे तव्हां अलिफ़ खे ज़ेर ॾींदव, अलिफ़ ते जेकॾहिं ज़बर ॾिनी त पोइ त उचार कढंदा आहिनि ईअं जेको आहे नॉर्थ पाकिस्तान में। पर ॻाल्हि इहा आहे त स्कूल खे जेकॾहिं तव्हां उहो ई ज़ेर ज़बर ॾींदो त उचार सही थींदो, न त लफ़्ज़ ग़लति थी वेंदो। माना हरकत उन अखर खे आवाज़ थी ॾे जेको आवाज़ असांखे खपे, जहिड़ो लफ़्ज़ असांजो लिखियलु आहे। हाणे स्कूल खे हिन अलिफ़ ते ज़ेर ॾियणी पवंदी, सीन ते जज़म, काफ़ ते पेश, वाव ते जज़म, लाम ते पेश, त इहो स्कूल थियो। पर हिनखे जेकॾहिं असां स्कूल लाम खे ज़ेर ॾींदासीं त स्कूल न थींदो, इहो कोई ॿियो लफ़्ज़ थींदो है न। अच्छा, हीअ लफ़्ज़ आहे, हिन में बि साॻे नमूने सां हिते सही काफ़ ते पेश अहिड़े नमूने सां लिखिबो त इहो सही उचार थींदो हिन जो, माना उहो लफ़्ज़ जो मतिलबु निकिरंदो। हाणे इन जो मिसाल तौरु ॿियो ईअं आहे त हिकु अखर ते मुख़्तलिफ़ हरकत हूंदी त मुख़्तलिफ़ उचार निकिरंदो ऐं लफ़्ज़ जी मुख़्तलिफ़ माना बि निकिरंदी। मिसाल तौरु ही ॿ अखर आहिनि, पे या पे ऐं टे। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे न, हाणे इन लफ़्ज़ ते जहिड़ी हिननि अखरनि ते निशानी हूंदी, इन्हनि ॿिन्ही अखरनि मां उहे मतिलब निकिरंदा लफ़्ज़ जा। कीअं? ॾिसो, प टु, हिन ते ज़बर आई, हिन ते पेश आयो त लफ़्ज़ जी माना थी वई पट, धरती, ज़मीन, फर्श। जेकॾहिं हिन ते ॿई पेश आया त इहो छा थींदो? पुट। माना हाणे इन्हनि जो उचार बदिलजी वियो न, माना बि बदिलजी वई, उचार ई बदिलजी वियो। माना हरकत जी इम्पोर्टेंस आहे न, अॼु इहा ॻाल्हि सम्झणी आहे। ऐं पिट या पट, जेके जड़ी तव्हां निशानी ॾींदो उनजो ओहिड़ो मतिलबु निकिरंदो। अहिड़ी तरह अरबी में बि मुख़्तलिफ़ हरकतुनि जे करे उचार ऐं माना में तब्दीली थींदी। कीअं ॾिसूं था, हाणे ही तक़रीबन हिकिड़ो अखर आहे जेको हिननि टिनि, माना हिकिड़ो लफ़्ज़ आहे जेको हिननि टिनि अखरनि सां ठहे थो पियो। इनखे तव्हां जेकॾहिं सीन ते ज़बर ॾियो, लाम ते ज़ेर, मीम ते ज़बर माना फतह, कसरा, फतह, इहो थींदो सलेम। इन जो हिकिड़ो मतिलबु आहे। सुलेम इन जो ॿियो मतिलबु आहे। सुलमुन इन जो टियों मतिलबु आहे। सलामिन इन्हनि जो चोथों मतिलबु आहे। इन्हनि सभिनी जा मतिलबु अलॻि अलॻि आहिनि। माना हरकत
जंहिं अखर ते ईंदी उहो हुनखे उचार ॾींदी ऐं पोइ अखरनि गॾिजी लफ़्ज़नि जो मतिलबु निकिरंदो हरकत जे हिसाब सां। हरकत जो मापो थींदो आहे। कीअं? ॾिसो, हर शइ जे लाइ मापो थींदो आहे न, हुनखे मालूम करण लाइ। जीअं मुफ़ासिले लाइ किलोमीटर थींदो आहे, वज़न लाइ किलोग्राम थींदो आहे। खीरो ठहंदा आहियूं त लीटर वठी ईंदा आहियूं। अहिड़ी तरह क़ुर करीम में अखरनि जे आवाज़ जो मापो हरकत आहे। यानी अखर जो उचार छा थींदो या अखर खे केतिरो डिघो करे पढ़ी सघिजे थो, ई तमामु अहम आहे। नोट कजो प्लीज़, एवरीबॉडी अटेंशन। अखर जो उचार छा थींदो इहा हरकत ॿुधाईंदी, या वरी अखर खे केतिरो डिघो करे पढ़ी सघिजे थो, इहो उन अखर ते आयल हरकत जी निशानी ॿुधाईंदी। हिनजी मिसाल कीअं आहे? ॾिसो, आवाज़ खे क़ुर पाक में जेको बि असां अखर पढ़ूं था पिया, उन में जेको आवाज़ निकिरे थो अखरनि जो, जंहिं ते हरकत आहे, उन आवाज़ खे हिक खां 6 हरकतूं डिघो करे सघिजे थो पियो। किथे किथे 8 बि लिखियलु आहे, पर मोस्टली सभिनी इहो तइ कयो आहे त इहो 1 खां 6, इहो ॾाढो आसान आहे। एतिरो यादि रखिजो काफ़ी आहे। 1 खां 6 हरकतूं आवाज़ खे डिघो करे सघिजे थो पियो। हिते अचेव थो वरतिल क़ुर तरतीला जी ॻाल्हि ॾींदी हिते, क़ुर खे ठाहे ठाहे पढ़णु। हाणे इहो कीअं? इहो ईअं आहे त जेकॾहिं असां हिकु हरकत जो अंदाज़ो लॻाईंदासीं त जिन ग्रामर लिखियो आहे, जिन किताब लिखिया आहिनि, उन्हनि जो अंदाज़ो ईअं आहे, अॼुकल्ह जे हिसाब सां जीअं न अंदाज़ो अधु सेकंड हुजे, टिक, इहो त थियो सेकंड, उन खां बि घटि। माना हिकु हरकत जो अंदाज़ो छा आहे? अधु सेकंड। ऐं 2 हरकत जो अंदाज़ो छा आहे? तक़रीबन 1 सेकंड। माना इहो मिसाल ॾिसंदासीं। 4 हरकतूं अंदाज़नि 2 सेकंड, 6 हरकतूं अंदाज़नि 3 सेकंड। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन में 1 ऐं 2 त थी विया, 3 कोन्हे, 5 कोन्हे। इहो इन जे करे सिंप्लीफाई कयो, छो जो हिन में जेके असां ॾिसंदासीं त कहिड़ा उहे क़ुर पाक जा अखर आहिनि जिन खे 2 सेकंड डिघो करे सघिजे थो पियो। यानी 4 हरकतूं, उहे जॾहिं असां अखर ॾिसंदासीं न, त किताबनि में किन वीडियो यूट्यूबनि में ईअं हूंदो, तव्हां हिन खे 3 खां 5 ताईं डिघो करे सघो था पिया। इहे लफ़्ज़ केरु यादि कंदो हेॾा? कहिड़े अखर खे केतिरो डिघो करिणो आहे? इन करे थोरो अंदाज़ो असां कंदासीं ऐं आसानी कयो पंहिंजे लाइ। 1 हरकत, 2 हरकतूं, 4, 6, बसि। अखरनि खे डिघो करण जो इहो अंदाज़ थींदो। हर अखर सम्झंदासीं इंशाअल्लाह। हाणे फतह, कसर, दम, इन्हनि खे हरकत कसीर चवंदा आहिनि, माना नंढी माना हरकत। ऐं असां अंग्रेज़ी में हिनखे छा चवंदासीं? शॉर्ट वाविल। वाविल जी अहमियत असांखे ख़बर आहे न, छा चइबो आहे इन्हनि खे? शॉर्ट वाविल। फतह, कसर, दम, इहे छा आहिनि? इहे शॉर्ट वाविल आहिनि। हाणे कीअं इन्हनि खे पढ़िबो उहो था ॾिसूं। जीअं असां हिकिड़ो अखर खणूं, बा, बे न आहे, इहे बा आहे अरबी में। फतह जे लाइ असां चवंदासीं, पोइ थींदो कसर ऐं दम। हाणे इहो थींदो हीअं पढ़िबो, ॾिसो, ब, हिते थींदो बे, हिते थींदो बो, दम ईंदी न। ऐं आवाज़ जो असां जेको निकिरे थो, उहो महिरबानी करे हिन में नोट कयो त ब चवंदासीं न त ईअं ॼण अंग्रेज़ी में थींदो अ, ऐं बे चवंदासीं ॼण ए, आहे थींदी। ब माना यू, हिकिड़ो हिकिड़ो दफ़ो ईअं अ, ए, उ, माना फतह जो आवाज़ कीअं निकिरंदो आहे? अ, कसर जो कीअं निकिरंदो आहे? ए, दम जो कीअं निकिरंदो आहे? उ। ठीकु आहे। ब, बे, ब, ज, जे, ज, क, के, कु, हिते ख़तमु। घणी देरि लॻी हिननि खे पढ़ण में? 1 हरकत खे अधु सेकंड, 1 सेकंड बि न लॻे। बिस्मिल्लाह रहमान रहीम में जीअं बे खे कसरा लिखियल आहे न, त असां ईअं बिस्मिल्लाह असां चवंदा आहियूं न, बिस्मिल्लाह रहमान रहीम। असां कॾहिं बे ते घणी देरि लॻाई आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम कॾहिं चयो आहे असां? न, बिस्मिल्लाह रहमान रहीम। छो जो बे ते कसरा आहे, इन ते 1 हरकत आहे, अधु सेकंड खां घटि आवाज़ लॻाइणो आहे, टाइम लॻाइणो आहे। इते तव्हांजे क़ुर पाक जी तिलावत जी ॻाल्हि अची वेंदी। हाणे जिन जिन अखरनि ते जेके निशानियूं लॻल आहिनि,
उन हिसाब सां उन्हनि खे असां टाइम न ॾिनोसीं, घटि ॾिनोसीं या वधीक ॾिनोसीं त असांजी तलावत सही न रहंदी। खीर कंहिं चयो त थाम ॾिनी 1 किलो वारो घर में आहे त बाबा खीर वठी अचो 1 किलो। हाणे 1 किलो में जेकॾहिं असां घटि वठी ईंदासीं त उहो बि सही न आहे, ऐं जेकॾहिं 1 किलो को मथे विझराईंदासीं त वही वेंदो, थाम में वही वेंदो। माना ॿई ॻाल्हियूं ग़लति आहिनि, मिक़दार पूरो हुजणु खपे। हाणे उभी फतह खे असां छा चवंदा आहियूं? अच्छा, ॿियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, ॿियो साईं, हा, उन खां पोइ ही जेके अचनि थियूं न हिकु हरकत, उन खां पोइ हिकिड़ो ॿियो हिते अचे थो पियो, जेको ॿियो ब्लॉक हुयो, उन में छा हुयो? उभी फतह हुई, माना उभी ज़बर, उभी कसर, उबती दम, इहे हुया न, उभी फतह, उभी कसर, उबती दम। इनखे थोरो सम्झूं। ॾिसो हाणे हीअ आहे उभी फतह अखर जे मथां, उभी कसरा अखर जे हेठां, उभी दम ही बि अखर जे मथां आहे। जेकॾहिं हिन जो मिसाल खणूं था, हिकिड़ो अखर था खणूं हा, इहो हे न आहे, हे या सिंधी में अरबी में थींदो हा। इनखे जेकॾहिं असां हा ते जेकॾहिं उभी ज़बर आहे त इन जो उचार कीअं निकिरंदो? हा, हीअं असां हीअं हा था लिखूं सवलो करण लाइ, ठीकु आहे। हिते छा थींदो? जेकॾहिं उभी कसरा आहे हिते थींदो ही, ही लिखियो आहे हिते। हिनखे छा थींदो पढ़बो? हू, हू लिखियो आहे, ईअं, ठीकु आहे। हा, ही, हू। हाणे इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त इहो ॿिनि हरकतुनि बराबरि आहे। छो जो जॾहिं उभी फतह आई त इन जो ॼण अलिफ अची वियो मथां, त थियो छा त ॼण ह न आहे, हा आहे, ह हा, ह हा। जेकॾहिं फतह हुजे असां त छा हुया? ह, ऐं उभी फतह आहे हा, त इहे ॿ हरकतूं आहिनि। ॿ हरकतूं माना 1 सेकंड बराबरि, ठीकु थियो। हाणे ॿी ॻाल्हि, जेको असां हिते लिखियो आहे हा, ही, हू, या हीअ हा, ही, हू, इन में छा थो थिए त ॿ जॾहिं हरकतूं अचनि थियूं पयूं त असांजो उचार कीअं थो थी वञे? आ, हिन में कीअं थो थिए? ई, हिन में कीअं थो थिए? ऊ, आ, ई, ऊ। फतह कसरा दम जो छा हुयो? अ, ए, उ, अ, ए, उ। हिकिड़ी हरकत, जॾहिं ॿ हरकतूं थियनि थियूं पयूं त पोइ छा थो थिए? आ, ई, ऊ, ठीकु थियो। हाणे हीउ जेको आहे न, ही खड़ा ज़बर खड़ी ज़ेर, इहो माना असांखे न आहे पढ़णो। इन ते इहो सम्झो चीचो टुटो ईअं, इहा न आहे पढ़णी। असांखे छा पढ़णो आहे? सिंधी में जेको चवंदा आहियूं उभी ज़बर उभी ज़ेर उभी पेश, खड़ा खड़ी ज़बर खड़ी ज़ेर न। अच्छा, हाणे तव्हां ॾिसो त हीउ जेको उचार आहे न, जॾहिं ॿ हरकतुनि जो उचार थिए थो पियो त छा थो थिए? आ, उहो असां हीअं लिखी सघूं था आ, ई, हिनखे हीअं लिखो सिंधी में ई, ऐं ऊ, हीअं सिंधी में हीअं चइजे ऊ। हाणे इहे छा आहिनि? हीअ जेके आहिनि न, इहे लॉन्ग वाविल्स आहिनि। माना हीउ जेको अलिफ आहे उन जे अॻियां जेका ज़बर आहे इहो लॉन्ग वाविल आहे, आ, ई, ऊ, आ, ई, ऊ, ठीकु थियो। हाणे इहे जेके 3 अखर आहिनि न, ही अलिफ, या ऐं वाव, इन्हनि खे सम्झो, इन में ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि के, पर फ़िलहाल ईअं सम्झिजे आ, ई, ऊ, इहे लॉन्ग वाविल्स आहिनि। अ, ए, उ शॉर्ट वाविल्स, आ, ई, ऊ लॉन्ग वाविल्स। ऐं अखर इहे 3 हूंदा आहिनि, अलिफ, या ऐं वाव। हाणे अलिफ, या ऐं वाव जेके 3 अखर आहिनि न, इन्हनि जी वरी हिकिड़ी पंहिंजी तबियत आहे हिकिड़ी। इन्हनि खे के निशानियूं पसंदि ईंदियूं आहिनि, के निशानियूं पसंदि न ईंदियूं आहिनि। इन्हनि सां जेकॾहिं को अखर गॾियल हुजे त उहे हाणे उहो कीअं थींदो? हीअं थींदो आहे, हा, ही, हू आहे न। इन में थोरो ॾिसो, हीउ जेको अलिफ आहे न, अलिफ खां पहिरीं जेको आहे इहो ज़बर आहे, त अलिफ जो इहो हूंदो आहे, उहो चवंदो आहे त मूंखे अखर ते जेको बि हुजे उनजे मथां ज़बर हुजे, मूंखे ॿियो कोई न खपे, प्लीज़, ख़तमु। पोइ असां कॾहिं बि तव्हां ॾिसंदो क़ुर पाक में खोले ॾिसो, कहिड़ा बि लफ़्ज़ हुजनि न, जॾहिं अलिफ माना आ जेको थींदो आहे उनखे ज़बर ई हूंदी आहे उन अॻियां अखर खे। ऐं या जेको आहे जिते बि ईंदो उहो चवंदो आहे मूंखे पहिरें अखर ते ज़ेर खपे, उनखे माना असांखे ज़ेर ॾियणी पवंदी आहे।
पर इहो किन हालतुनि में, ग्रामर जी हालतुनि में हिन सां असां कंप्रोमाइज़ कंदा आहियूं, निगोशिएट कंदा आहियूं, पोइ हिनखे कुझु ॾे वठि करे चवंदा आहियूं न यार हाणे थियो कान, तोखे हा जे हेठो ज़ेर नथी थी सघे, असांखे हिकिड़ो अखर रखिणो आहे पर असांखे ॾियणी ज़बर आहे, पोइ हिन सां बार्गेन थींदी आहे, पोइ हिन जो कानून ठहियलु आहे अरबी में, माना असां ज़बर ॾेई सघंदा आहियूं, उहो खां पोइ सम्झंदासीं। अहिड़े नमूने सां हे आहे जेको वाव आहे न, इहो चवंदो आहे मूंखे अखर जे पहिरियों छा पेश खपे, मूसा, ॾिसो न मूसा मीम ते ज़बर न हूंदी आहे, पर के अखर अहिड़ा आहिनि कॾहिं कॾहिं हिन सां बि निगोशिएट करिणो पवंदो आहे। न यार हाणे तव्हांखे असांखे जेको आहे न, हाणे जीअं लफ़्ज़ आहे ख़ौफ़, त वाव आयो पर उन खां पहिरीं कहिड़ो अखर आहे, ख़ा ते हिकिड़ी आहे ज़बर आहे, पोइ हिन सां उहो चवंदा आहियूं त यार किन ॻाल्हियुनि में चवंदो आहे ठीकु आहे भला ज़बर बि सही आहे, न त घणे क़दुरु तव्हां ॾिसंदो त वाव खां पहिरीं हुन ते पेश हूंदो। त ही फतह माना ही जेको आहे इन जो फतह पसंदि कंदो आहे, ऐं या जेको आहे कसर, ऐं वाव छा कंदो आहे दम, इन खां माना हिन वाव खां पहिरीं जेको अखर आहे हुन ते। इहो असां इनशा ताला हिते पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं, बाक़ी 10 मिंट पिया इनशा पोल कंदासीं, जेका कुझु हुजे पोइ नईम साहिब वेठो आहे साईं, ओवर टू यू साईं नईम साहिब। पर दुआ घुरूं पहिरीं न खाऊं, क़ुर पाक खे इनशा ताला अलाह पाक दुआ आहे त अलाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थिया त अलाह साईं माफ़ फरमाए, असांजे इल्म में इज़ाफ़ो करे। हिन जज़ाकल्लाह ख़ैर साईं, तमामु बहितरीन टाइम ते